अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां मुंहिंजो दोस्त वज़ीर अहमद आयो। दोस्तों अॼु जंहिं दोस्त वटि असां आया आहियूं हीअ हुनजी महिनत आहे। हिन शख़्स खे मां पर्सनली सुञाणा, पर हीअ असांजो बहितरीनु दोस्त बि आहे, तमामु बहितरीनु एक्टर आहे, तमामु बहितरीनु कॉमेडियन आहे। ऐं मूंखे अॼु मां हुनजी जॻह ते आहियो आहियां। हक़ीक़त में मुंहिंजी दिलि ॾिसी ॾाढी ख़ुशि थी आहे जो साईं खे हीउ सिल्वर बटन जेको आहे यूट्यूब वारनि गिफ्ट कयो आहे। अचो त मां तव्हांखे दोस्त सां मिलायां। अस्सलाम वालेकुम आसिफ भाई, क्या हाल है? खुश आहियो? ॿियो ख़ैर? सभु ख़ैर। दोस्त ही आहे असांजो दोस्त जेको कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे ऐं उमेद आहे त हीअ वर्ल्ड जो सिंधी बहितरीनु सिंधी एक्टर आहे, कॉमेडियन आहे, आसिफ पहोड़। आसिफ भाई तव्हां असांखे कुझु ॿुधाईंदो? वॾी महिरबानी आहे वज़ीर भाउ, तव्हां मुंहिंजी जॻह ते आया आहियो। ऐं मां जेके बि मूंखे ॾिसनि था दोस्त आहे, केरु बि हुजे, मुंहिंजी भेण हुजे, भाउ हुजे, दोस्त हुजे, केरु बि मूंखे ॾिसनि था हिन वक़्तु, हीउ जेको मां सिल्वर बटन वरितो आहे न, इहो महिनत सां थियो आहे। इहो ईअं न मिलियो आहे, ईअं मतिलबु त बाज़ार में बि मिली सघिजे थो, पर हे मां पंहिंजी महिनतनि सां, हिमत सां, कोशिशनि ऐं काविशनि सां, कोशिश वात में फासी पियो त काविशनि सां, हा उहो मां वरितो कुवत सां। हे माना उहो माना मतिलबु त सिल्वर बटन मां पंहिंजी कोशिशि सां वरितो ऐं वॾी स्ट्रगल कई, महिनत कई। ऐं वॾी ॻाल्हि मां तव्हां दोस्तनि खे इहो ॿुधायां त माण्हुनि जा काफ़ी जा जेके यूट्यूब चैनल आहिनि न, पोइ कंहिंखे 5 साल थिया आहिनि, कंहिंखे 6 साल थिया आहिनि, कंहिंखे 4 साल थिया आहिनि। मां तव्हांजी जेको आहे मोहबत में ऐं पंहिंजी स्ट्रगल जेकी कई न, उहा 1 साल में मां 1 ईयर में मां सिल्वर बटन हासिल कयो। ॾाढी ख़ुशी थी आहे। भई हक़ीक़त इहा आहे त हीउ तव्हांजो हिकिड़ो जेको 1 साल जो पीरियड आहे, इहो ॿियनि दोस्तनि लाइ चैलेंज आहे। इहो वॾी चैलेंज आहे। असां तव्हांजी पूरी टीम खे असां जेको माना शौक़ सां ॾिसंदा आहियूं, बल्कि असां न जेका वर्ल्ड जा सिंधी दोस्त आहिनि सभु ॾिसनि था यूट्यूबर। ऐं हीअ असांजो दोस्त शेरदिल बि इंशाअल्लाह तमामु जल्द सिल्वर गामो ऐं मां हिकिड़े ॾींहुं चैनल ठाहियोसीं यूट्यूब जो। राति जो काल के राब्ते में लॉकडाउन लॻी वई, गामो खे चवां पियो बाबा मां चैनल ठाहियां थो, हिकिड़ो ई चैनल ठाहियूं या 2 ठाहियूं। हिकिड़ो ॾींहुं सॼो ॾींहुं बेस में वियो हलियो, पोइ चयो बाबा हर को पंहिंजे नाले ते ठाहे। बदकिस्मती आहे न, पंहिंजे नाले ते ठाहियूं, पंहिंजे ते मां अञा 50,000 क्रॉस कयो आहे। उमेद अला में आहे हा कोई बि माना हिमत करे सघे थो, हे मसलो न आहे। अलाए किथे मतिलबु हिमत करे न त मतिलबु घणी कुझु मिली सघे थो। कोशिशि हुजे, हिमत हुजे, जिस्तजू हुजे। मां हे पाण स्क्रिप्ट बि पाण लिखंदो आहियां, डायरेक्शन बि पाण ॾींदो आहियां, परफॉर्मेंस बि पाण ॾींदो आहियां, रिकॉर्डिंग बि पाण। ऐं उन सां गॾु मुंहिंजो जेको दोस्त आहे, मुंहिंजो कज़िन आहे इम्तियाज़ अली पौड़, हुनजा बि लख थोरा आहिनि जो मूंसां उहो गॾु माना मुंहिंजी वीडियो रिकॉर्डिंग। दोस्तों आसिफ पौड़ जी लाइफ तमामु इन टाइम बहितरीनु आहे। यकीन करो इन टाइम आसिफ भाई खे इलाही चैनल खां ऑफर आहे, लेकिन तमामु बिज़ी माण्हू आहे, जिते किथे टाइम ॾेई सघे थो, किथे चैनल ते कमु। लेकिन हिन टाइम जेते ताईं असांखे ख़बर आहे, असां आसिफ भाई जी मुकमिल नॉलेज रखूं था। असांखे इहा बि ख़बर पई आहे त तमामु जल्द जेको आहे आसिफ भाई पाकिस्तान खां मूव थिए थो, उहो तव्हांखे पाण ई ॿुधाईंदो त किथे साईं तव्हांजी तयारी आहे, असांखे ख़बर साईं। हाणे इंशाअल्लाह दुबई बि वञा थो, पोइ हुन खां पोइ वरी सऊदी अरब वेंदुमि, पोइ इस्तांबुल तुर्की ऐं लिबनान बि तयारी आहे। निबिया न, लिबिया वरी परे थी वेंदो। निबिया न, निबिया न, पहिरियों लिबनान वेंदो, पोइ निबिया वेंदो। लिबनान हा बराबरि कोशिशि आहे। बाक़ी यूट्यूब वॾी ॻाल्हि आहे। मां यूट्यूब वारनि जो बि थोराईंदो आहियां जो हे मूंखे माना हिकिड़ो एवॉर्ड आहे हिकु क़िस्म जो त हिमत मदद वधा त हिमत कयो। तव्हांजो हिमत जी का देरी न आहे। हा तव्हां पंहिंजे आइडियनि लाइ पर इहो ई चवंदुमि त तव्हां जुस्तजू कयो। जेकर तव्हां यूट्यूब चैनल हलायो, अॼुकल्ह जो हर माण्हू वटि मोबाइल आहे ऐं सोशल मीडिया जो दौरु आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया तमामु माण्हू घटि था ॾिसनि। ऐं जेकॾहिं तव्हां में पाण में टैलेंट आहे न, तव्हां कंहिंजा मोहताज न आहियो। मां जॾहिं बि यूट्यूब चैनल खोलियो, मां सां कोई बि न हुयो, मां अकेली सिरो हुयुमि, पाण वीडियो ठाहिया, पाण रिकॉर्ड कया, पाण एडिट कया, पाण अपलोड कया। तव्हां बि करे सघो था जेकॾहिं तव्हां में टैलेंट आहे, क्वालिटी आहे, कॉन्फिडेंस आहे, त तव्हां इहो यूट्यूब चैनल सिल्वर बटन वठी सघो था। महिरबानी आसिफ भाई, ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां। थैंक यू दोस्तों, ॾिसंदा रहो असांजो चैनल ऐं जंहिं दोस्तनि असांजो चैनल सब्सक्राइब न कयो, महिरबानी करे असांजो चैनल सब्सक्राइब कयो। चैनल नालो छा आहे? सर वज़ीर अहमद आयो। अच्छा, तव्हांजे नाले ते आहे वज़ीर अहमद आहे। जे चैनल खे तव्हां प्लीज़ तव्हां सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो, शेयर कयो, इहा बि तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। थैंक यू।